में मोरन जे मरते ते फितरत सां तहज़ियत अनोखो इज़हार। थरवासिन पारां मोरन जे मरते ते थर कारूं झर फितरत सां तहज़ियत करण लाइ टॾो विछायो वियो अनोखो इज़हार। मिठीअ में मोरन जे मरते ते फितरत सां तहज़ियत अनोखो इज़हार। उन सिलसिले में माहौलियाती समाजी तंज़ीम स्कोप ऐं थर जे सिविल सोसाइटीअ पारां थर जे हसीन पखी मोरनि लाइ अनोखो इज़हार। मिठीअ में मोरनि जे मरते ते फितरत सां तहज़ियत जो अनोखो इज़हार। मोरनि जे मोट जो मिठीअ जे कश्मीर चौक ते टॾो विछाए थर कारूं झर ऐं फितरत सां अलामती तहज़ियत कई वई अनोखो इज़हार। मिठीअ में मोरनि जे मरते ते फितरत सां तहज़ियत अनोखो इज़हार। तहज़ियती तॾे ते थर जे समाजी अॻुवाणनि शाइरनि अदीबनि राॻियुनि सहाफ़ियुनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठाणनि अची अलामती तहज़ियत ते अनोखो इज़हार। मिठीअ में मोरनि जे मरते ते फितरत सां तहज़ियत अनोखो इज़हार। तहज़ियत कई ऐं रखियल नोटबुक में पंहिंजा तासरात लिखिया उन्हनि। उन मौक़े ते ओ भायो जूणे जो पारू मल अमराणी अनोखो इज़हार। मिठीअ में मोरनि जे मरते ते फितरत सां तहज़ियत अनोखो इज़हार। मामा वशन थरी साईदाद हिंगोरो जो नाशाद नसरुल्ला समूह शहाबुद्दीन निहोड़ो शाह नवाज़ हिंगोरो जो दोस्त महमद हाले पोटो ऐं ॿियनि पंहिंजा तासरात लिखिया अनोखो इज़हार। मोरनि में मिठीअ जे मरते ते फितरत सां अनोखो इज़हार।